अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हाँ मुबशर सोलगी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे पसंद कंदो आहियां। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर अज़ीम शख्स आहे। 8 जंगियूं ख़त्म करायूं, नई जंग जे ख़ात्मे जे वेझो आहे। वाशिंगटन में गज़ा अमन बोर्ड जो पहिरियों इजलास। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इजलास के खिताब कंदे चयो त पायदार अमन लाइ गज़ा अमन बोर्ड अहम फोरम आहे। असांजे अमन बोर्ड जियां मज़बूत ऐं अहम ॿियो को बोर्ड नाहे। इन में दुनिया जा अहम मुल्क शामिल आहिनि। पंहिंजे हदफ़नि ऐं अहमियतनि जे हवाले सां अमन बोर्ड जो को मुतबादिल नाहे। असां गज़ा जे माण्हुनि लाइ रोशन मुस्तक़बिल चाहियूं था। आर्मीनिया ऐं आज़रबाईजान अमन जी चूंड कंदे मुआहिदो कयो। अमरीकी सदर ट्रंप पारां अकबर ॿीहर पाक भारत जंग जो ज़िक्र। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तान ऐं भारत जी जंग शिदत अख्तियार करे रही हुई। असां पंहिंजो किरदार अदा कंदे पाक भारत जंग रोकराई। भारतीय वज़ीर आज़म मोदी खे ॿुधाए छॾियो हो त जंग न रोकी त वधीक टैरिफ लॻाईंदासीं। पाक भारत जंग में 11 जंगी जहाज़ किराए विया। लकी गुलाम शाह भरिसां जोड़े जा बिरादरी जी ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार जो निबेरो। धुरनि ते 1 करोड़ 46 लख ॾंड मुक़रर। वज़ीराबाद में गौस बख्श खान महर ऐं सरदार मोहम्मद खान जुणेजो जी सरपंच हेठि निबेरे दौरान धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधी वयूं। गुलाम रसूल जुणेजे जी धुर मथां 3 खून ऐं 4 ज़ख़्मनि जो ॾोह साबित थियण ते 1 करोड़ 7 लख रुपया ॾंड विधो वियो। मोर जुणेजे जी धुर मथां 1 खून ऐं 9 ज़ख़्मनि जो ॾोह साबित 39 लख रुपया ॾंड रखियो वियो।